तो हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम अल्लाह ताला जा खलील आहिनि, जिन असां ज़िंदगी में कंहिंखे पंहिंजो दोस्त कंदा आहियूं। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम अल्लाह ताला जा दोस्त आहिनि। अल्लाह ताला चए थो इब्राहीम खलील आहे, इब्राहीम मुंहिंजो दोस्त आहे। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला हिकु ॾींहुं महिरबानी कई, अल्लाह ताला हिजाब हटाए छॾियो, आसमान जा पर्दा हटी विया। पाण ॾिठो त हिकु शख़्स आहे जेको नऊज़ बिल्लाह ज़िना करे रहियो, कंहिं औरत सां ज़िना करे रहियो आहे, ग़लति कमु करे रहियो आहे। त पाण जीअं निगाह पई पाण हटायूं ऐं उन शख़्स जे लाइ बददुआ कयूं, चयूं या अल्लाह हिनखे त ग़रक़ कर, तबाह बर्बाद करे दे, कहिड़ो कमु करे रहियो आहे, ख़लीज़ कमु, अहिड़ो ख़लीज़ कमु करे रहियो आहे, या अल्लाह हिनखे तबाह बर्बाद कर। वरी पाण जॾहिं वरी अञा ॿिए हंधि ॾिठो, पाण ॾिठो त हिकु शख़्स आहे वरी चोरी करे रहियो आहे। उन शख़्स जे लाइ बि अल्लाह ताला जे दरबार में गज़बनाक थी करे ऐं उन शख़्स जे लाइ बददुआ कयो। असांजे माशरे में ख़बर अथव छा आहे, असांजे माशरे में शल न कंहिंजो को गुनाह ज़ाहिर थी पए त उन शख़्स खे एतिरो अल्लाह ताला सज़ा न ॾींदो जेतिरा दुनिया वारा ॾींदा आहिनि। उनखे ताना हणी 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 उनखे एतिरो घटी गलीज़ लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहिनि, उनखे एतिरो त ज़लील कंदा आहिनि जो हो चवंदो आहे तौबा ई न कयो, एतिरो उनखे बेज़ार कंदा आहिनि। त ख़बर अथव त अल्लाह जो खलील आहे। अल्लाह ताला पंहिंजे खलील खे छा चयो, अल्लाह ताला फरमाए ए इब्राहीम थोरो रहम कर। ॾिसो न कम कहिड़ा गुनाह जा कम पिया कनि, उन गुनाह जे कम जे लाइ बददुआ कयूं। अल्लाह ताला फरमाए ए खलील थोरो रहम कर, इन जे पोइ पर्दा पोशी कर, इन्हनि खे लिकाए, ज़ाहिर न कर। अल्लाह ताला फरमाए इहे टिनि सूरतनि जे अंदरि हूंदा आहिनि, टिनि सूरतनि जे विच में हूंदा आहिनि। या अल्लाह कहिड़ी सूरतूं? अल्लाह ताला फरमाए थो त इहे जॾहिं अगरि तौबा कंदा त मां इन तौबा क़बूल करे छॾींदुमि, तौबा कंदा मां इन तौबा क़बूल कंदुमि। या अल्लाह वरी ॿी सूरत कहिड़ी आहे त अल्लाह ताला फरमाईंदो त जा त मां इन्हनि जी नस्ल मां, इन औलाद मां अहिड़ो हिकु नेक ॿार पैदा कंदुमि जंहिंजूं नेकियूं इन खां वधीक वधी वेंदियूं, कसीर नेकियूं थींदियूं, उन कसीर नेकियुनि जे करे हिनखे बख़्शे छॾींदुमि। हिन में साफ़ ज़ाहिर थिए थो त औलाद जी जेका परवरिश आहे, हुन परवरिश ते ध्यानु ॾियो। अगरि अल्लाह न करे असांजूं नेकियूं खुटी पियूं, अल्लाह न करे असां अल्लाह ताला खे राज़ी न बि करे सघियासीं, कोशिशि त करणी आहे, ईमान वारो अल्लाह ताला खां सवाइ रही न सघे। पर अगरि तव्हां इहे शइ न बि थी सघियूं, अगरि असां औलाद खे सुठी तरबियत ॾेई वेंदासीं, दीन जे रस्ते ते हलाए वेंदासीं, क़ुर नमाज़ पढ़ाए वेंदासीं, गुनाहनि खां बचण दर्स ॾेई वेंदासीं, अगरि इहे नेकियूं कंदा रहंदा त इन रवायत में मुताबिक़ अल्लाह ताला उनखे बख़्शे छॾींदो, उन वालदेन खे बख़्शे छॾींदो। ॿी सूरत इहा थी, अल्लाह ताला फरमाए हिन मां हिकु अहिड़ो ॿार पैदा कंदुमि जंहिंजूं नेकियूं हिन खां हद खां ज़्यादा हूंदियूं, उन सदके हिनखे माफ़ करे छॾींदो। वरी टी सूरत पाण फरमायो जा त हिन जे मथां बदबख़्ती वधी वेंदी। ॾिसो न, चओ मां अॻिते ॻाल्हि कयमि न, के कहिड़ा हुन गुनाह कंदा आहिनि, चवंदा यार हाणे छा जी तौबा कयूं, बसि अल्लाह ताला जी नज़रुनि मां किरी पिया आहिनि, मुआशिरो हर को ज़लील थो करे, ताना थो हणे, छा थो करे, छा जी तौबा कयां, कहिड़ो मां नेक इंसान आहियां, अलाए वली आहियां। अहिड़नि माण्हुनि जे मथां बदबख़्ती हाविल थी वेंदो आहे। अल्लाह ताला फरमाए या त हिन जे मथां बदबख़्ती एतिरी जेको वधी वेंदी जी इहे तौबा न करे सघंदा, मां हिननि खे जहन्नम में दाख़िल कंदुमि, इहे जहन्नम में दाख़िल थींदा, अज़ाब में मुब्तला थींदा, हिन जे लाइ दर्दनाक अज़ाब। त मुंहिंजा अल्लाह हमेशह यादि रखो, अगरि असां गुनाह असांखो सरज़ब थी था वञनि, अगरि ग़लतियूं थी वञनि, जो इंसान ख़ता जो घर आहे,
को महफूज़ ना आहे। अगर गलती थी वञनि अल्लाह ताला जे दरबार में रोई माफ़ी घुरे, अल्लाह ताला जे दरबार में ॻोड़ा ॻारे अल्लाह ताला को माफ़ी वठे, त यादि रखो असांजा गुनाह न